अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अब्दुल वकार अल्लाह को अवीं ॾिसी रहिया आहियो वाई साहब पीर जो ॻोड़। ख़बरुनि जो सिलसिलो जारी पीर जे ॻोड़ खां। टाउन कमेटी में थींदड़ बिल्दियाती इलेक्शन जे सिलसिले में पीपल्स पार्टी GDA ऐं आज़ाद उम्मीदवारनि पारां चूंड मुहिम जी तेज़ी सां शुरूआत कई वई आहे ऐं उम्मीदवारनि खे कामयाब कराइण लाइ मुख़्तलिफ़ बिरादरीन जे मोअज़्ज़िज़िन तरफ़ां भरपूर हिमायत करण जा ऐलान कया विया आहिनि। उन ॾिस में अहमदपुर टाउन कमेटी जे वार्ड नंबर 2 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 6 वार्डनि जे उम्मीदवारनि पारां एडवोकेट अली गौहर शर, मोहम्मद अली विस्तड़ो, शफ़ीक खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में ॻोठ मुबारक शर, विस्तड़ा, जुमो खोसो, यार मोहम्मद खोसो ऐं ॿियनि वार्डनि जे ॻोठनि में कार्नर गॾिजाणियूं करे उम्मीदवारनि खे कामयाब कराइण लाइ मुलाक़ातूं कयूं वयूं आहिनि। ॿिए तरफ़ अहमदपुर में वार्ड नंबर 1 जे रेटी मोहल्ले में अब्दुल सत्तार रेटी जे रहायशी गाह ते पाकिस्तान फंक्शनल लीग मुस्लिम लीग GDA जे नामज़द उम्मीदवार वडेरो अब्दुल लतीफ़ ख़ान संदीलो जे मान में हिकु तक़रीब मुनतक़िद कई वई, जंहिंमें GDA जे अॻुवाणनि वडेरो अब्दुल क़यूम संदीलो, राजा अरबाब संदीलो, नसरुल्लाह अंसारी रहमतुल्लाह ढूंढण, डॉक्टर इमरान संदीलो, डॉक्टर आबिद हुसैन लाड़िक ऐं ॿियनि अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। बाद में रैली जे सूरत में अहमदपुर शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि लाखा, कोलाची, सैयद रेटी, मेमून मला, लाड़िक, शेख संदीला ऐं ॿियनि मोहल्लनि में वञी कार्नर गॾिजाणियूं ऐं मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त GDA जे उम्मीदवार वडेरो अब्दुल लतीफ़ ख़ान संदीलो खे 26 जून ते वोट ॾेई कामयाब करायो वञे, जंहिंखां मुख़्तलिफ़ बिरादरीन जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि पारां भरपूर हिमायत करण जा ऐलान कया विया। ॿिए तरफ़ अहमदपुर टाउन कमेटी जे 6 वार्डनि में पीपल्स पार्टी GDA ऐं आज़ाद उम्मीदवारनि जा सख़्त मुक़ाबला थियण जा इम्कान आहिनि। ॿिए तरफ़ अहमदपुर टाउन कमेटी जे 6 वार्ड में बीठल आज़ाद उम्मीदवारनि खे पंहिंजे बिरादरीन तरफ़ां भरपूर हिमायत हासिल आहे, जंहिं करे 26 जून ते थींदड़ इम्कानी चूंडुनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तोड़े आज़ाद उम्मीदवारनि जा सख़्त ऐं दिलचस्प मुक़ाबला थींदा। रिपोर्टर अब्दुल हई लाखो पीर जो ॻोठ।